वन्नहय अनिल मुनकर वसौबुल खलक। फ़क़ाम उस्मान फ़क़ाल सदक़त या उमर हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन इश्बाउल जीआन व किस्वतुल उरयान व तिलावतुल कुरान। फ़क़ाम अली फ़क़ाल सदक़त या उस्मान हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अज़्ज़रबु बिस्सैफ़ वस्सौमु फ़िस्सैफ़ वल खिदमतु लिज़्ज़ईफ़। फ़बैनमा हुम कज़ालिक इज़ जाअ जिब्रील अलैहिस्सलाम फ़क़ाल सदक़्तुम हुब्बिब इलय्य मिन अहलि दुनिया सलासुन इरशादुज़्ज़ालीन व मुवानसतुल गुरबाइल क़ानितीन व मुआवनतु अहलिल इयालिल मुअसिरीन। वक़ाल अबू हनीफ़त रहिमहुल्लाह हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अश्शुग़्लु बिज़िक्रिल्लाह वत्तवक्कुलु अलल्लाह व तिलावतु किताबिल्लाह। वक़ाल अल इमाम मालिक रहिमहुल्लाह हुब्बिब इलय्य मिनद दुनिया सलासुन अल मुजावरतु बिरौज़ति रसूलिल्लाह। तो सुभान अल्लाह, नबी साईं जी हदीस तो बना डाणो सुभान अल्लाह। अल मुजावरतु बिरौज़ति रसूलिल्लाह वल मुदारसतु बिहदीस रसूलिल्लाह वद्दफ़्नु फ़ी बल्दति रसूलिल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला हुब्बिब इलय्य मिन इबादी सलासु ख़िसालिन अल बुकाउ इंदन निदाम वस्सब्रु इंदल फ़ाक़ा व बज़्लुल इस्तिताअति। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल सहाबा अहल बैत जा ग़ुलाम सोने हुसैन साईं जे नाने जे मथों ॾाढा जागी करे सलाह शरीफ़ भी पढ़ो, जिनके हिन क़ुरान जो अदब आ, आले रसूल जो अदब आ, थोरो अॻिते भी सुरीअ जो जेके निंड पिया आहिनि इन्हनि खे भी उथायो त बसि शाह साहिब हिकिड़ी हदीस ते वाइज़ कंदो, अधु मुने कलाक जे अंदरि दुआ थींदी, दुआ जी महरूमीअ खां को रहिजी न वञे। इन्हनि दोस्तनि खे निंड वारनि खे उथायो, छो त राति जा तक़रीबन अल्हम्दुलिल्लाह 3 थी चुका आहिनि, राति जो पोयों पहर आहे। अल्लाह जी रहमत दुनिया जे आसमान ते लही आई आहे। सिज लथे खां वठी हज़रत साईं जन जो ही जलसो जारी रहियो आहे, काफ़ी टेपारी खां वठी अल्हम्दुलिल्लाह असर खां वठी करे उलमा कराम जो वाइज़ ॿुधो अथव, नात ख़ाननि अल्लाह अल्लाह जे रसूल जी सना कई आहे। हींअर क़बूलियत जो टाइम आहे, रब जी रहमत खे जोश आहे, छो त हदीस में ईंदो आहे त राति जे पोएं पहर में अल्लाह साईं दुनिया जे आसमान ते लही ईंदो आहे। रब चवंदो आहे उथो मुंहिंजा बाना मां घुरो त मां बख़्शे छॾियांव, बे औलाद वारो मां दुआ घुरो त मां औलाद ॾेई छॾियांव, बेरोज़गारो मां रब पाण आयो आहियां तां ॾे ऐलान थो कयां उथो मां दुआ घुरो त रोज़ीअ जा दर खोले ॾियांव। ओ जेके परेशान आहियो, किन जा कोर्टुनि में केसनि, किन जा घरनि में परेशानियूं, किन खे न्याणियुनि जूं परेशानियूं, जेके भी परेशानियूं अथव, राति जो 3 बजे खां पोइ मां रब पाण थो चवां अचो मां दुआ घुरो, सभिनी परेशानियुनि खे ख़त्म करण वारो मां अल्लाह आहियां। हिकु दफ़ो ॿीहर ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस आहे, चौधारी सहाबा वेठान, मुझो महबूब साईं सहाबा जे विच में ईअं थो चमके जीअं राति जो सतारनि जे विच में चोॾींहं जो चंड चमकंदो आहे। हज़रत साईं अल्लामा मौलाना गुलाम मुस्तफ़ा साहब उलमा जे लाइ स्टेज तैयार कराई, असां बुखारी सैयदन खे कुर्सी रखी ॾिनई। जॾहिं मदीने में जलसो थींदो न लाउड आ न स्टेज हुई, साहबा 70,000 साहबा मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाइज़ में वेहंदा। साहबा बाअदब हुया, बेअदब ना, जेके जाते जगह मिलंदी उते वेही रहंदा। के साहबा कद जा वॾा, के कद जा नंढा।
हर एक जी दिल चवंदी त असां घर छॾे आयासे, ओताकू छॾे आयासे, यारनि जूं महफ़िलूं छॾे आयासे। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कयूं त अखियुनि जी नज़र बि वधी वञे। पोइ अल्लाह ताला ज़मीन खे चवंदो, मदीने जी ज़मीन, मस्जिद नबवी जी ज़मीन तूं मथे थी वञ त मुंहिंजो सुहिणो वज़ुहा जे चेहरे वारो मथे थी वञे। ज़मीन मथे थी वेंदी त साईं जन बि मथे थी वेंदा। 70-70 हज़ार साहबा हिकिड़ी मजलिस में महबूब जो दीदार कंदा हा। वाह जो अजीब मंज़र हो। साहबा जी मजलिस में हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु थो रिवायत करे, फरमाए त मजलिस हले पई। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ दुनिया वारो, हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुन, अचो त मां लोलाक जो सरदार तव्हां खे ॿुधायां त दुनिया में मां मुस्तफ़ा करीम खे 3 शयूं ॾाढियूं पसंदि अथव। को यार जी पसंद बुधंदो आ, को दोस्त जी पसंद, को मुर्शिद जी पसंद, को उस्ताद जी पसंद। अच त मां निंड फिटाए वे तो के बिनी जहानन जे सरदार जी पसंद बुधाया। जेके जागो था बई हथ मथे करे जो सुभान अल्लाह, माशा अल्लाह। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया में मांखे 3 शयूं पसंद। नंबर पहिरों फरमाए अतीब, मां रसूलुल्लाह के खुशबू पसंद। तवां असां भी जलसन में स्टालन जे तऊं खरीद कंदाऊं, अतर अंबर खुशबू बुजुर्गन के आलिमन के तोहफे में भी दींदाऊं। हिय खुशबू 5 मिनट हले, 10 मिनट हले, कलाक हले, अध कलाक हले, पर सैयदना फारूक आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए, असां सहाबा जने जुमे जे ॾींहुं नवा कपड़ा पाईंदासे, ईद जे ॾींहुं नवा कपड़ा पाईंदासे, दोस्तन जी दावतुन में नवा कपड़ा पाईंदासे, त असां सहाबा पंहिंजे कपड़न के ॿियो को अतर अंबर खुशबू न हणंदासे। असां वटि महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पसीनो पघर मौजूद हूंदो। कपा में बोड़े साईं जन जे पघर के पंहिंजे कपड़न के हणंदासे। अल्लाह जो कसम आ, जेसी ताईं असांजो कपड़ो गरी फाटी ख़त्म न थे, तेसी ताईं असांजे कपड़न मो मिठे मोहम्मद जे पघर जी खुशबू न वेंदी। साईं जन के खुशबू पसंद हुई। अॻिते फरमाए बी पसंद महबूब जी, फरमाए वन निसा, मां रसूलुल्लाह के पंहिंजूं घर वारियूं पसंद आहिनि। तव्हांखे भी पंहिंजूं घर वारियूं प्यारियूं आहिनि। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 11 शादियूं कयूं। कुरान असांखे 4 शादियुनि जी मोकल थो ॾे। कादियानी गुस्ताखन यहूद नसारन असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिलाफ बकवास कई। ॾिसो कुरान तो चवे त फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। कुरान में रब तो फरमाए सूरत निसा में 2 निकाह कयो, 3 कयो, 4 कयो, पर फरमाए फ़इन खिफ्तुम अल्ला तादिलू फवाहिद, जेकरे इंसाफ जो भो आ, खतरो आ त घर वारनि में इंसाफ न करे सघंदुम त पोइ हिकिड़ी खोड़ अथव। साईं अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह चवंदो, जवान आ त 2 शादियूं करे न त भाड़ेनि जे लाइ हिकिड़ी काफ़ी आ। चांडियो साहब त चांडियो साहब 2 शादियूं उहो करे जेको मुंहुं ॾेई सघे। हाणे बि जिन कयूं उहे बि 2 हथ खणी चवंदा साईं तोबा न कजो बि शादी। उन्हनि को हाल वाल वठो जिन 2 शादियूं कयूं। हदीस में अचे तो जेको घर वारनि में इंसाफ नथो करे, क़यामत जे ॾींहुं क़ब्र में उथंदो त इन जे जिस्म जे हिकिड़े पासे ते गोश्त ई न हूंदो। दुआ कयो त अल्लाह ताला घर वारनि में इंसाफ करण जी तौफ़ीक़ बख़्शे। इंसाफ कयो त मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो। मुड़स वॾो हुजे, घरवारी नंढी हुजे, घर कीअं हलाइबो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खां सिखो। मुड़स नंढो हुजे, कुंवार वॾी हुजे, घर कीअं आबाद कबो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खां सिखो। दुनिया में हसीनन में अहसन केरा, मिठो मोहम्मद वा। शरीफन में अशरफ मिठो मोहम्मद वा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
पर पोइ बि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं पहिरीं शादी थी त मुंहिंजे महबूब साईं जी उम्र मुबारक हुई 25 साल। जंहिं कुंवार सां मुंहिंजे साईं जो निकाह थियो उन जो नालो आहे बीबी ख़दीजतुल कुबरा। उन साईं जी उम्र हुई 40 साल। घणा साल ॻाल्हाईंदा हलो त निंड बि फिटे वाइज़ बि हले। 40 साल। या अल्लाह ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हेॾो हसीननि में आसन वज़ुहा जे चेहरे वारो रब उन महबूब साईं खे पहिरीं घरवारी कुंवार अहिड़ी थो ॾे जेका बेवा आहे। 40 साल जी उम्र वारी औरत सां नबी साईं जो रब पहिरों निकाह थो कराए। रब साईं तो फरमाए उम्मत मुहम्मदिया के सबक थो ॾियां। दुनिया वारो ता एॾा सोना न आयो जेॾो महबूब मुस्तफ़ा सोनो आ। पोइ बि सोने नबीअ खे मां अल्लाह पहिरीं घरवारी 40 सालनि जी उम्र वारी थो ॾियां। इहो सबक आहे तव्हांखे। तव्हांजे घरनि में बेवा औरतूं मौजूद हूंदियूं, मुतल्लका तलाक ॾिनल औरतूं नौजवान मौजूद हूंदियूं। किंजा मुड़स वफ़ात करे विया, किंजा मुड़स शहीद थी विया, किंजा घर न हली सघिया, जल्दीअ में तलाक अची वई। उन न्याणियुनि जी ज़िंदगी न विञाइजो, उन्हनि खे घर न विहारजो, छो त तव्हां एॾा सोना न आहियो। मिठो मोहम्मद सोनो आहे। पोइ बि सोने नबीअ खे मां अल्लाह पहिरीं कुंवार 40 सालनि जी उम्र जी ॾिनी त जीअं तव्हां बेवा औरतुनि खे तलाक ॾिनल औरतुनि खे बि तव्हां ज़िंदगी न विञायो, उन्हनि जा बि किथे न किथे निकाह करे शादी कराए उन्हनि जी ज़िंदगी आबाद कयो। आई सम्झ में ॻाल्हि? मुड़स वॾो हुजे कुंवार नंढी हुजे, घर कीअं हलाइबो महबूब खां सिखो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका आख़िरी शादी कई त साईं जन जी उम्र हुई 52 साल। घणा साल? 52 साल जेको हुजूर आख़िरी निकाह कयो। जंहिं कुंवार सां रब निकाह थो कराए उहा सिद्दीक़ जी न्याणी आहे, अम्मा बीबी आयशा। आयशा भी आयशा जंहिंजे घर में जिब्रील भी अल्लाह जो कुरान खणी ईंदो। जेॾे रब साईं सलाम मोकिलींदो, जेॾे रब सलाम मोकिले। 9 सालनि जी कुंवारी औरत सां हुजूर जो निकाह थो थिए। हाणे पंहिंजी दिलि ते हथ रखो, 52 साल जो कुराड़ो पोढ़ो के 9 सालनि जी छोकिरीअ सां निकाह करे घर अलाए हली सघे अलाए, पर जे घर हलाइणो थी त मुस्तफ़ा को सिखो। साईं जन जॾहिं बि घर ईंदा त बीबी आयशा के नालो खणी सॾु न कंदा। हेॾे ख्याल कर साईं जन हीअं चवंदा ओ मुंहिंजी सिद्दीक़ा हेॾे ता नालो आयशा पर लक़ब सां सरदा कनि। सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा हुमेरा। वरी प्यार एॾो जो मुंहिंजो साईं तो फरमाए सिद्दीक़ा पाणी त खणी आ। अम्मा आयशा पानी खणी अचे, मुझो महबूब तो फरमाए आयशा अवल तू पी त पो मां मोहम्मद पिया। अम्मा आयशा चेती साईं दुनिया सिकंदी आ त मुस्तफ़ा जी ओभर पियूं। फरमायो मांखे तू एडी प्यारी आ, मां रसूल के घर वारियूं एडियूं प्यारियूं जो मां मुस्तफ़ा सिकां तो त मां घर वारिन दी ओभर पिया। हिते भी को एड़ो जवान वेठो आ जेको हथ खणी बुधाए त मां भी घर वारी जी ओभर पीती आ। माशाअल्लाह 1 2 3 साईं गुलाम असवा वधी आ। माशाअल्लाह प्यार आहे साईं तो जे खलक वडी आ पर नाला नथा खणो। अल्लाह एड़ो प्यार तो रब दे न साईं। घर वारी जी ओभर पीअण भी मिठे मोहम्मद जी सुन्नत आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा साईं दी चवे साईं तवां पियो ना। आयशा हुकुम त अदब को मथे आ। सिद्दीक़ा पानी पीतो ऐं तवां भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ओभर नसीब कंदो नथा ॻाल्हायो। अबा खपेव नबी साईं जी ओभर। सोलो तरीक़ो तव जंहिंजी दिल चवे त मां ॿिनी जहाननि जे सरदार जी ओभर पिया। यारो को मुर्शिद जी ओभर ला सिके, को सैयद जी ओभर ला सिके, को शेखुल हदीस जी ओभर जे ला सिके। पर मां इन नूर शाह भिट ते हज़रत साईं गुलाम मुस्तफ़ा साहब जे सालाना इज्तिमा में आयल कॉन्फ्रेंस में नौजवानन दोस्तन जमातिन के बुधाया तो जंहिंजी दिल चवे त असां मदीने वारे साईं जी ओभर पियूं त पोइ तव्हां ज़मज़म जो पानी पीअंदा कयो। छो त ज़मज़म जो पानी मुझे साईं पान पी करे साहबा के फरमाइन के खूह में हारियो।
साईं तवां जी ओबर असां सहाबा पियूं फरमाया तवां नसीब कया अज मां मोहम्मद पाक के पंहिंजा उहे भाइर उम्मती याद था अचनि जेके मुंहिंजो दीदार भी न कंदा त बि घर वेठे मूं ते कलमो पढ़ंदा ला इलाहा पढ़ कलमो त मरण महिल नसीब थई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुंहिंजी दिल थी चाहे उहे ज़मज़म जो पानी पीअंदा त फ़ख्र करे चवंदा असां रसूलुल्लाह जी ओभर पीतीसे अम्मा आयशा पानी पीतो मुझे साईं फरमा आयशा मुखे थाव दे हेरे तक जाए घरवारी सां प्यार अम्मा आयशा के मुझो साईं तो फरमा आयशा बुधाए न थाव में किथे चप रखया थी मां मोहम्मद भी उते चप रखी पानी जाते तू जा चप उते मां रसूलुल्लाह जा चप दुख जी गाल एड़ी आयशा के ता घट वथा गालायो अम्मा आयशा मोमिनन जी अमड़ थव हुजूर के घर वारन सा प्यार होयो 3 नंबर ते मुझे साईं फरमायो व कुर्रतु आईनी फी सलात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 3 पसंद तो बुधाया साईं जन फरमाया 3 नंबर ते मां रसूलुल्लाह के इया शे पसंद आत मां मोहम्मद पाक जी अखिन जो ठार नमाज तव असां वट मानू निभागा जीअरे नमाज नथा पढ़न हदीस में पढ़ो तो हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह से के अर्ज कयो कब्र में या अल्लाह मां मूसा नबी जी दिल थी चवई त क़यामत परे आ अलाए कदे इंदी रब मां मूसा नबी के तौफीक दे त मां कब्र में भी नमाज पढ़दो रहा इन के चो हल नमाज ते साईं दुआ कजाए या दुआ लगंदी बबलो बाईपास ते को मानू वेठो होजे पुछा करे काडे थो वने ते शाह साहब मांखे लाहौर वणो आ अबा हे त अल मदीना कोच में वेठो आ यो त कराची तो वने सैयद दुआ कजाए पुजी वेंदासे पहुचदो यो कराची को भी लाहौर वापस मोटी इंदो हजरत साईं हाले जी वारा अब्दुल समद साहब दामत बरकातुल आलिया फरमाइंदा त बेनमाज़ीअ के मुर्शिद जी दुआ भी न लगंदी साडा 500 दफ़ा अल्लाह से कुरान में नमाज जो हुक्म कियो बेनमाज़ी ते जेकरे करे ओचितो मौत अची वेस न त नमाज न पढ़ण जे करे या कपड़ा पलीत हुंदस या जान पलीत हुंदस मता क़यामत दी खुदा पलीतन सा गॾु उतारेस पर नमाज जी बरकत सा यो फायदो थी त फजर का पो ज़ोर पढ़णी आ ज़ोर का पो असर पो मगरिब पो इशा ज़ाहिर गाला जिते भी हुंदो त यो कपड़ा भी पाक रखंदो जिस्म भी पाक रखंदो ओचितो एक्सीडेंट थी पियो या शहीद थी वियो या मौत अची वियो त इंशाअल्लाह नमाज जी बरकत सां अल्लाह इनके पाकन सां गॾु थारींदो रब त आसानी कई आहे मोहम्मदी शरीयत में जे बी नथो पढ़ी सघे त वेही पढ़ त बि क़बूल आहे वेही नथो पढ़ी सघे त सुम्ही करे पढ़ इशारनि सां त बि क़बूल आहे सुम्ही नथो पढ़ी सघे त विहाड़नि जी टेक ॾेई इशारनि ते पढ़ मां ख़ुदा त बि क़बूल कंदो मां साईं मां खजनि जे बागनि जो कम तो हले साईं कणक जो लाभ तो हले साईं थ्रेशर तो हले सारिन जी बटाई आ से मां कियां नमाज पढ़ा रब तो चे घबराए छो तो भली जमीन ते वे मस्जिद परे आ नथो अची सके मिठे मोहम्मद जो उम्मतिया मोहम्मदी शरीयत में मां अल्लाह इन उम्मत सा मेहरबानी कया व जुइलत इलल अर्द मसाजिदा रूए जमीन मां नबी से जी उम्मत के मस्जिद करे दुनिया पाक मुसल्लो विशाए रुमाल विशाए भली खूह ते ही नमाज पढ़ो एड़ी कबूल कंदो मां जण मस्जिद में पढ़ी जाए पढ़ तो सही हो ना नखरा तो न कर ना वरी तो चे साईं शाह साहब मां कियां नमाज पढ़ा कराची तो वना ड्राइवर ने भागो आ कोच वारो भी ही नथो पो भी शरीयत में आसानी आ रब तो फरमाए वुजू करे पांजी सीट ते वे भली कराची वन पांजा कारोबार करे ड्राइवर गाड़ी न प्यारे त न प्यारे तू वुजू सा सीट ते वेही हलंदे कोच में नमाज जी नियत करे कुर्सी ते वेही सीट ते वेही पढ़ मां खुदा त भी कबूल कंदो सा एकड़ो तो चे साईं मां रेल में वना तो रेल कदी ओभर कदी ओलह रेल जो मुंह कदी उत्तर कदी दखण साईं काबे जी खबर नथी पवे कियां नमाज पढ़ा रब तो फरमाए घबराए न आई नमा तुवल्लू फसम वजहुल्लाह जादे तुझो मुंह ओदे मां अल्लाह जी जात भली रेल में जादे मुंह करे नमाज पढ़ मां खुदा कबूल कंदो
हिकड़ो वरी चवे तो साईं मूंखे नक मो रतु थी अचे, नक हीर जो मरीज़ा, या साईं मां सलसुल पोल जो मरीज़ा, पेशाब जा कतरा नथा बीहल। शरीयत मुहम्मदी चवे थी घबराए न, भली मस्जिद में अच 5 मिनट पया हुजन, कपड़ो पाक करे, नक साफ करे, वुजू करे, नियत बधी नमाज शुरू कर। तोखे शरीयत माज़ूर कयो आ, भली नमाज में रत हलई, कतरा हलनी, तुझी नमाज मां खुदा वट कबूल आ। हेडी अल्लाह से आसानी कई, पो भी निभागो नमाज जे वेझो न आहे। पो बरकत काॾों अचे, पो वेठो मौलविन खे चवंदो साईं बीमाल में बीमारी आ, वापार में बरकत न आहे। अल्लाह साईं तो फरमाए मां 5 दफ़ा सॾु कयो मां मुंहिंजे दर ते न आहे, त पोइ काॾों बरकत अचे। अचो तवजो कयो, मां हदीस खे पूरो कंदो वञा त पोइ दुआ घुरूं। सैयदना अबू बकर सिद्दीक उथी बीठो, फ़क़ाम अबू बकर, सुभान अल्लाह, चो रज़ी अल्लाह अन्हु, फ़क़ाल सदक़त या रसूल अल्लाह। सिद्दीक तो चे ओ अल्लाह जा रसूल तवां सच चयो। हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुन, मां अबू बकर के भी 3 शयूं पसंद। बुधाया सिद्दीक जी पसंद, या थकिया हो तो दुआ जा हथ खणा, हलो हलो। सिद्दीक जी पसंद, अन नज़र इला वजह रसूलिल्लाह, सोना चेहरो मां सोना अखिन जी नजर, नजर मां सिद्दीक जी हुजे, चेहरो मुस्तफा जो हुजे, रुगो तकींदो रहा त मां सिद्दीक जूं अखियूं ठरी पवन। इन दीदार में भी मज़ो आ, छो त हदीस में अचे तो इशा जी नमाज खां पोइ मदीने जी मस्जिद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी वेठा, सोनो उमर भी वेठो, सिद्दीक साईं घर वयो, साहबा सब घर विया। थोड़ी देर खां पोइ वरी सिद्दीक साईं मोटी आयो, साईंजन के हथ ॾिनई, अस्सलाम वालेकुम। साईंजन फरमा वालेकुम अस्सलाम। सिद्दीक जा हथ महबूब जे हथन में, महबूब जा हथ सिद्दीक में। न सोणो थो ॻाल्हाए, न सिद्दीक थो ॻाल्हाए, रुगो हिक ॿिए जो दीदार था कनि। थोड़ी देर गुज़री, 5 मिंटन खां पोइ सिद्दीक भी वयो, सोणो उमर वेझो आयो। साईं मां अजीब मंज़र ॾिठो आ, साईं इजाज़त हुजे त पुछां। साईं जन इजाज़त ॾिनी। साईं सिद्दीक तव्हां सां हथ मिलायो, हालांकि नमाज पढ़ी से साईं घर वियो, वरी मोटी आयो, तव्हां भी हथ ॾिनो, रुगो दीदार कयो, छा मंज़र हो। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उमर सिद्दीक जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। दुनिया जा मुसलमान माना घर वेंदा आहिनि नमाज पढ़ी, पोइ घर वारनि खे चवंदा आहिनि मानी ॾियो, पोइ भाॼी न हूंदी आहे, मानी न हूंदी आहे, त तूं असां चवंदा आहियूं मामे जे घरों वठी अचो, चाचे जे घरों वठी अचो, मासीअ जे घरों वठी अचो। सिद्दीक जॾहिं घर वेंदो आहे, घर वारा चवंदा आहिनि सिद्दीक मानी कोन्हे, खाइण जे लाइ कुझु बि न आहे। सिद्दीक साईं अबू बकर ईअं न चवंदो आहे त माइटनि खां वठी अचो, चाचे जे घरों, बाबे जे घरों, ॿियनि जे घरों, न न न। सिद्दीक खे बुख लॻंदी आहे, मां मुस्तफ़ा जे दर ते ईंदो आहे, हथ ॾेई मुंहिंजो दीदार कंदो आहे, त सिद्दीक जी बुख बि लही वेंदी आहे, उञ बि लही वेंदी आहे। ॿी कहिड़ी शइ प्यारी आहे, व अन यकून बिनती फी बैत रसूलिल्लाह। सोना मांखे हीअ शइ प्यारी आहे, सिद्दीक खे न्याणी मुंहिंजी हुजे, घोट मिठो मोहम्मद थे। टी कहिड़ी शइ प्यारी आहे, इन्फाक माली अला रसूलिल्लाह, माल सिद्दीक जो हुजे, घोर कंदो वञा मिठे मोहम्मद जे दीन। तॾहिं त के साहबी अधु माल खणी आया, के 3 हिसो खणी आया। सिद्दीक वाहिद साहबी आहे जेको सॼे घर खे बुहारी ॾेई आयो। तूं त जलसे में साईं गुलाम मुस्तफा लाइ सोचींदो आहे न, त नीरो नोट ॾियां या साओ नोट ॾियां या ॻाढ़ो ॾींदो आहे, बि सोचींदो आहे। पर साहबा त हुज़ूर जे मथां दीन जे इस्तिकामत जे लाइ, अल्लाह अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ करण लाइ साहबा घरनि खे बि बुहारियूं ॾेई आया। हज़रत उस्मान त 900 उठ ॾिना, नाडू अरड़ा, मन हिन दौर जा 18 करोड़। 18 करोड़ हज़रत उस्मान नबी साईं खे हिकिड़ी जाइ ते चंदो ॾिनो आहे। अल्लाहु अकबर। वरी मुंहिंजे सोणे सिद्दीक 3 ॻाल्हियूं पूरियूं कयूं पसंदि, त फ़क़ाम उमर, सोणो उमर उथी बीठो। हलऊं अॻिते। फ़क़ाल सदक़त या अबा बकर, ओ अबू बकर सच चयो थी। हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुन, मां उमर खे बि 3 शयूं प्यारियूं थी। साहबा सभु इन मंज़र खे ॾिसनि था, ॿुधनि था, त हज़रत उमर जी पसंदि ॿुधूं कहिड़ी आहे।
नंबर पहिरों हज़रत उमर तो चे अल अम्रु बिल मारूफ नेकीअ जो हुकुम कंदो रहा। जलाली साहब यो सुणो उमर जंहिंजी तलवार को मुनाफ़िक जी रत निकिरी वेंदी हुई, मुनाफ़िक ढुजी पवंदो हो उमर जी तलवार ॾिसी, शैतान ई उहा घिटी छॾे वेंदो हो। ऐं ॿी कहिड़ी शइ प्यारी आहे, वन्नहयु अनिल मुनकर, मां उमर पाण बि बुराईअ खां परे थियां, ॿियनि खे बि बुराईअ खां बचायां। इहो ई त हिन उम्मत जो, इहो ई त तबलीग जो हिस्सो आहे। कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर, तव्हां भली उम्मत आहियो जो तबलीग जमात जो कमु कंदा हो, पाण बि नेकीअ ते ॿियनि खे बि नेकी ॾसो, पाण बि गुनाहनि खां परे ॿियनि खे बि गुनाहनि खां बचाईंदा हो। टी शइ कहिड़ी प्यारी आहे, मां उमर फारूक खे वसौबुल खलको, कपड़ा भली पुराना हुजन पर सादा हुजन, साफ हुजन, पाक हुजन, मां उमर के नओं कपड़ो पसंद ना आहे। दिल चवंदी आहे नवा कपड़ा हुजन त गरीबन के ॾियां, मिस्कीनन के ॾियां। फ़क़ाम उस्मान, सुभान अल्लाह, ओ केर उथी बीठो, हज़रत उस्मान। फ़क़ाल सदक़त या उमर, उमर सच चयो थी, मां हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुन, ओ सहाबियो, ओ मुंहिंजा महबूब सोना, मां उस्मान के भी टे शयूं पसंद थी। बुधाया सोने उस्मान जी पसंद। नंबर पहिरों फरमाया इशबाउल जियान, मां उस्मान जी दिल चवंदी आहे त मां बुखायलन के मानी खाराया, बुखायलन के ढो कराया। ख़बर अथव जेको पंहिंजे घर में बुखायलन के मानी खाराईंदो आहे न, इहो सखी आहे वॾो, इन जे घर में कॾहिं अन्न न खुटंदो आहे, फाको न ईंदो आहे। व किस्वतुल उरयान, मां उस्मान के सोना हीअ शइ बि पसंद आहे त मां नंगन जा कपड़ा ढकाया। अल्लाह अकबर। टी व तिलावतुल कुरान, मां उस्मान के इहो बि पसंद आहे त कुरान जी तिलावत घणी कयां। असांजो हाल इहो आहे जो रमज़ान खां पोइ कुरान जो ख़त्म ई न कढियो हूंदोसीं। असां रमज़ान ई रुगो रमज़ान में दौर कयूं, को हूंदो जेको ख़त्म कढे, न त घणा त कुरान जो दौर ई नथा कनि। फेसबुक के, मोबाइल के, व्हाट्सएप के, इंटरनेट के, यूट्यूब के टे कलाक ॾींदासीं, हिन सोने जो करे दौर न कंदासीं। अल्लाह अकबर। हाणे त माण्हुनि जी मोबाइलनि में कुरान आहे, जॾहिं को कुरान मोबाइल में अची वियो त हिन सोने जी ज़ियारत बि हली वई। असांजो मासात हुआ, अखियुनि जो डॉक्टर हुआ सैयद अताउल्ला शाह खैरपुर में, उहो चए पियो मासात अक्सर नौजवान था मरीज़ अचनि जेके अखियुनि जा, जेके 5-5 कलाक राति जो हिन मोबाइल ते वेही ॾिसी दीदार करे अलाए छा ॾिसनि था, उन्हनि जी नज़र ते असर पइजी वियो। हालांकि हिन क़ुरान ते माण्हू तिलावत करे, दौर करे, क़ुरान मजीद जो दीदार करे त रब अखियुनि जी नज़र बि वधाएसि। हज़रत उस्मान के तिलावत सां इश्क हो, तॾहिं त सोने उस्मान के शहादत भी कुरान जी तिलावत कंदे मिली। हज़रत उस्मान जी खून रत मुबारक भी कुरान ते गिरी। हिन लफ्ज़न जी तिलावत हले पई, फसयकफीकहुमुल्लाह व हुव समीउल अलीम, सिबगतल्लाहि व मन अहसन मिनल्लाहि सिबगा। जॾहिं सोनो उस्मान शहीद थियो, हेॾे नज़र कर, हज़रत उस्मान जो चेहरो हीअं कुरान में हो। क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह वटि के शहीद जी शहादत जी गवाही जंगे बदर जो मैदान ॾींदो, के शहीद जी शहादत जी गवाही हुनैन जी ज़मीन ॾींदी, के शहीद जी शहादत जी गवाही खैरपुर जी ज़मीन ॾींदी, के शहीद जी शहादत जी गवाही सखर जी जामिया मस्जिद ॾींदी, के शहीद जी शहादत जी गवाही मदीने जो मुसल्लो ॾींदो मस्जिद जो, के शहीद जी शहादत जी गवाही अफगानिस्तान इराक जी ज़मीन ॾींदी, खैबर जो मैदान ॾींदो, मुसल्लो ॾींदो, मस्जिद जो दर ॾींदो। पर उस्मान उहो सहाबी आहे जंहिंजी शहादत जी गवाही रब जो कुरान ॾींदो। फ़क़ाल सदक़त या उस्मान, हज़रत अली साईं उथी बीठो। फ़क़ाम अली, चए उस्मान सच चयो थी। हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुन, हसन हुसैन जो बाबो अली साईं तो चए मांखे भी 3 शयूं पसंद। ॿुधाया सोने अलीअ जी पसंद, जेके अली जे दरजा नौकरो ॿई हथ मथे करे चो सुभान अल्लाह। नंबर पहिरों मां अलीअ खे इहो पसंद आहे, अज़रब बिसैफ, तलवार अलीअ जी हुजे, दुश्मन मिठे मोहम्मद जो हुजे, सिसी धड़क हो। ऐं ॿी पसंद मां अलीअ जी, वसौम फिसैफ,
आहड़ जा ॾींहं हुजनि सख़्तु गर्मी हुजे मां अलीअ जे चपनि ते रोज़ो हुजे अलीअ जो आशिक़ रमज़ान जो रोज़ो न छॾींदो आहे ऐं टी पसंदि मां अलीअ जी वल ख़िदमतुल ज़ईफ़ मां अलीअ जी ओताक हुजे वॾी महिमान ईंदा वञनि मां अली महिमाननि जी ख़िदमत कंदो वञा अॼु बि जेके ओताक आबाद करे वेठा आहिनि महिमाननि जी ख़िदमत कंदा आहिनि उन्हनि खे सलाम थो कयां मुंहिंजे मुर्शिद अली जी सुन्नत ज़िंदा कंदा आहिनि फरमाइनि था इहा मजलिस महफ़िल हले पई त जिब्रील अलैहिस्सलाम लही आयो सते आसमान को हज़रत जिब्रील बि चयो फ़क़ाल सदक़तुम ता सहाबा सच चयो अबू बकर उमर उस्मान अली भी सच चयो सोना मोहम्मद पाक साईं तू भी सच चयो हुब्बिब इलैया मिन अहलि दुनिया सलासुन तवज्जो कयो 10 मिनट साथ ॾियो मुंहिंजी हदीस पूरी थींदी मां दुआ कंदम हज़रत जिब्रील तो चे मांखे भी दुनिया में 3 शयूं पसंद थव नूरी मखलूक जे सरदार जी पसंद तो बुधाया जिब्रील तो फरमाए नंबर पहिरों मांखे दुनिया में पसंद आ इरशादुज़ ज़ालील हिय गाल मां जिब्रील के वणंदी आ त जेको रस्तो भुली वञे मां उनखे सिधो रस्तो इन करे को रस्तो भुली वञे उनजी रहनुमाई कंदा कयो या नूरी मखलूक जे सरदार जी पसंद आ सवाब जुदा है व मुवानसतुल गुरबाइल कानितीन जिब्रील तो चे मुंहिंजी दिल चाहींदी आ त जेको गरीब हुजे उनजी मदद कयां पर गरीब अहिड़ो जेको फरमाबरदार हुजे एड़ो गरीब न जेको बेनमाज़ी हुजे जुआरी हुजे ज़ानी हुजे पी मां जो नाफरमान हुजे जिब्रील तो चे मां उन गरीब जी मदद कयां जेको अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्म ते हलंदो आहे ऐं 3 नंबर ते जिब्रील जी पसंद व मुआवनतु अहलिल इयालिल मोसिरीन उन खानदान जी मां मदद कयां जेको खानदान दुखन में आ बुखाय अल्लाह परेशान मां उन जी मदद कयां जिब्रील अलैहिस्सलाम मथे वयो वरी मोटी आयो या रसूल अल्लाह इया कचहरी अल्लाह के अर्श ते वड़ी वई आ हाणे रब मोकलियो आ त मुंहिंजे बानन के चओ त वक़ाल अल्लाह तबारक व तआला रब तो फरमाए त सोना महबूब तुझी पसंद भी भली अबू बकर उमर उस्मान अली जी भली जिब्रील जी भली पर हुब्बिब इलैया मिन अहलि दुनिया सलास खिसालिन दुनिया जी में अंदर बानन जो भी 3 शयूं मां अल्लाह के ॾाढियूं पसंद आहिनि अबा अल्लाह जी पसंद ॿुधाया 3 शयूं अल्लाह के ॾाढियूं महबूब तव रब शल उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾे नंबर पहिरों फरमाए अल्लाह जी पसंद ही आ त अल बुकाउ इंदन निदामत मां रब के उहो बानो ॾाढो वणंदो आ जेको पंहिंजा गुनाह यादि करे पेशेमान थी मुंहिंजे दर ते रोईंदो आ बाने जो रोवण मांखे पसंद आ छो त बाना तू जरे मुझे खौफ में रोईंदो आ तुझी अखिन मो गोड़ा निकिरदा अञा ज़मीन ते किरंदा ई न आहिनि मां ख़ालिक अॻे ई परची पवंदो आ हा क़यामत जे ॾींहुं ही अखिन जे पिंबड़िन जा वार भी जेको रब जे दर ते रोए उन जी अल्लाह वटि सिफारिश कंदा ऐं ॿी शइ मां अल्लाह के हीअ पसंद आ फरमाए ॿी शइ मां रब जी पसंद व सब्र इंदल फाक़ते मां बानन के बुख ॾींदो आ फाको ॾींदो आ पोइ मुसीबत ते तकलीफ़ ते जेको सब्र कंदो आ मां रब खे ॾाढो वणंदो आ हाय घोड़ा करण वारो न सब्र करण वारो टियों व बदलुल इस्तिताअत बाने के माल मां ॾिनो पोइ न माल के अजायो ख़र्च न करे अयाशीअ में न विञाए बल्कि पंहिंजे माल के सही नमूने इस्तेमाल करे इहो बानो मूंखे ॾाढो वणंदो आहे फज़ूल ख़र्ची न करे जॾहिं इहा हदीस असांजे इमामनि पढ़ी त हज़रत अबू हनीफ़ो जेको हनफी मसलक जो इमाम आहे उहो तो चए मूंखे बि 3 शयूं पसंदि आहिनि हाँ इमाम अबू हनीफ़े जी पसंद कहिड़ी आहे वक़ाल अबू हनीफ़त हुब्बिब इलैया मिन दुनिया सलासुन अशुग़ुलु बिज़िक्रिल्लाह अबू हनीफ़ो चे तो मुझी दिल चौंदी आ जाते भी हुजा मुझी जुबान अल्लाह जो जिक्र करे दुकान ते हुजे घर हुजे कारोबार में हुजे त भी जिक्र ला इलाहा इल्लल्लाह 3 दफ़ा कयो था ला इलाहा इल्लल्लाह जिक्र सां दिल जिंदा थींदी शैतान जो मणको भजी पवंदो ऐं ॿी पसंद अबू हनीफ़े जी व तवक्कुल अल्लाह तवक्कल कंहिंजे मथां
अल्लाह जे मथों व तिलावत किताबिल्लाह मां अबू हनीफे के पसंद आए तो अल्लाह जो कुरान घणो पढ़ा तिलावत कया। आखिर में इमाम मालिक तो चवे मुझी भी पसंद आ टे शयूं नंबर पहिरों अल मुजावरत बिरौज़त रसूलिल्लाह दिल चवंदी आ रोज़े पाक जे सामूं वेही रुगो नबी साईं ते सलात पढ़दो रहा ऐं बी मुझी पसंद वल मुदारसत बि हदीस रसूलिल्लाह हुजूर जे रोज़े जे पाशे में मां हदीस जा सबक ॾियां ऐं टी पसंद व दफन फी बलदत रसूलिल्लाह मौत अचे मदीने में मुझी कब्र मदीने में ठहे। दुआ कयो त अल्लाह ताला इन हदीस जे मथों अमल जी तौफीक बख्शे। असांजो हम सफ़र साथी हाजी इमदादुल्लाह जो शागिर्द उज़ैर अहमद हिकिड़ो मौलूद पढ़े पोइ इंशाअल्लाह सभई अतहियात जी सूरत में वेंदा त दुआ जा हथ खणंदासीं। दुरूद शरीफ़ पढ़ो त नात ख़ान हिकिड़ो मौलूद तव्हांखे ॿुधाए। तू ही मालिक आहीं तू ही खालिक आहीं तू ही मालिक आहीं तू ही राज़िक आहीं तू ही मालिक ऐं मुख्तार ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार तू ही खालिक आहीं तू ही मालिक आहीं तू ही राज़िक आहीं तू ही मालिक ऐं मुख्तार ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार तुंहिंजे हुकुम ते आहे जहान ठहियो इंसान ठहियो हैवान ठहियो तुंहिंजे हुकुम ते आहे जहान ठहियो इंसान ठहियो हैवान ठहियो तुंहिंजे हुकुम ते राति जो चंड खिड़े तुंहिंजे हुकुम ते सुबुह जो सिजो बिरे तूं हर शइ ते कादिर तूं हर जा हाज़िर नाज़िर तूं करम करें थो सभिनि ते तुंहिंजी रहमत आहे सागर तुंहिंजे ज़ात मुबारक जो कंदो केरु भला इनकार ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार तूं ही खालिक आहीं तू ही मालिक आहीं तू ही राज़िक आहीं तू ही मालिक ऐं मुख्तार ॿियो को बिन आहे साईं हिन ॾे असंदो ॾातार तूं हाफ़िज़ ऐं तूं आहीं हमीद तूं मलजा ऐं तूं आहीं मजीद तूं हाफ़िज़ ऐं तूं आहीं हमीद तूं मलजा ऐं तूं आहीं मजीद तूं बासित क़ाबिद ऐं वाजिदो तूं ज़ाहिर बातिन ऐं माजिदो तूं अहद समद ऐं सामियो तूं गालिब आदिल राफ़ियो तूं हाकिम वासे मानियो तूं फाइक बाइस नाफ़ियो तूं असरी समीउ ऐं तूं जामिउ जलवेदार ॿियो को बिन आहे साईं
हिन ॾे असंदो ॾातारो ॿियो को बि न आहे साईं हिन ॾे असंदो ॾातारो तूं जान में जान खे ठाहीं थो तूं भिटकियल खे दगी लाहीं थो तूं जान में जान खे ठाहीं थो तूं भिटकियल खे दगी लाहीं थो तूं दर्दन खे थो दूर करें तूं खुशियुनि सां भरपूर करें छा थियणो आहे सुभाणे सो तूं ई थो हिकु ॼाणे कंहिंखे कुर्सी थो रब बख़्शे कंहिंखे पीड़ा ऐं थो घाणे इज़त ज़िल्लत तूं ई ॾिए थो परवर पालनहार ॿियो को बि न आहे साईं हिन ॾे असंदो ॾातारो तूं ई ख़ालिक़ आहीं तूं ई मालिक आहीं तूं ई राज़िक़ आहीं तूं ई मालिक ऐं मुख़्तार ॿियो को बि न आहे साईं हिन ॾे असंदो ॾातारो ॿियो को बि न आहे साईं हिन ॾे असंदो ॾातारो तो दरिया वलीयने बाडायो तो दरिया वलीयने बाडायो तो दरिया नबीयने बाडायो तो दरिया वलीयने बाडायो तो दरिया नबीयने बाडायो सच दिल सां थो हमाद मञे को गाफ़िल थो बेदर ते वञे तूं पीरनि जो बि मौला तूं मीरनि जो बि मौला तूं अमीरनि जो बि दातर तूं फ़क़ीरनि जो बि मौला तूं ई वारिस वाली तूं सतारो तूं गफ़ार ॿियो को बि न आहे साईं हिन ॾे असंदो ॾातारो तूं ई ख़ालिक़ आहीं तूं ई मालिक आहीं तूं ई राज़िक़ आहीं तूं ई मालिक ऐं मुख़्तार ॿियो को बि न आहे साईं हिन ॾे असंदो ॾातारो ॿियो को बि न आहे साईं हिन ॾे असंदो ॾातारो यो या फकीर रहमत जय तव्हांजे साम्हूं रात पढ़ी नंढड़ी सूरत साईं हबीबुल्लाह शाह जो नंढड़ो पुटड़ो पढ़ंदो कुरान शरीफ जी को साईं हबीबुल्लाह शाह साहब दुआ फरमाईंदा साईं के भी अल्लाह पुटड़ो ॾिनो आहे मुबारक हुजे साईं के इन जो दुआ من شر ما خلق ومن شر غاسق إذا وقب ومن شر النفاثات في العقد ومن شر حاسد إذا حسد صدق الله العلي العظيم दुआ फरमाए दोस्त सभई अतहियात जी सूरत में वियो ऐं दुआ में हेॾे होॾे न वाजायो अल्लाह साईं ॾे ख़ालिस रब साईं ॾे रहम नज़र जी करम सां ऐं रब ताला ॾे ख़ुलूस नियत सां दुआ घुरो ऐं दुरूद शरीफ भी पढ़ो कुल भी पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा अल्लाहुम्मा अस्तगफिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह। ए मुंहिंजा अल्लाह तू रहमान रहीम करीम रब्बा असांजे हथनि खे ख़ाली न मोटा। या अल्लाह असर जी नमाज़ खां वठी राति जा 3:30 थी विया आहिनि। रहमत भरी महफ़िल क़ुरान जो वाइज़ हलियो आहे। नात ख़ाननि अल्लाह अल्लाह जे रसूल जी सना कई आहे। रब इन जलसे खे पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमा। या अल्लाह असांजे हथनि खे ख़ाली न मोटा। असां मेरा ज़रूर आहियूं, गुनाहगार आहियूं, पर बेग़ैरत न आहियूं। तौहीद वारा हूं। या अल्लाह तौहीद जे सदके माफ़ फरमा। आमीन जो ॾाढा। या अल्लाह तौहीद जे सदके माफ़ फरमा। ए मुंहिंजा अल्लाह जिन भी न जलसे में हज़रत साईं ग़ुलाम मुस्तफ़ा साहब सां ताउन कयो, या अल्लाह माली सूरत में जानी सूरत में रब उन्हनि जे ताउन खे पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। कुरान शरीफ़ जे ख़तमनि जो सवाब, दुरूद पाक जे लखनि जो सवाब, इन वाइद जो सवाब, या अल्लाह इन सॼे प्रोग्राम जो सवाब नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रूह मुबारक खे, सहाबा जे रूहनि खे, सिद्दीक़नि खे, शहीदनि खे, इमामनि खे, अहल बेतनि खे, करबला जे शहीदनि खे, सभिनी कादरी चिश्ती नक्शबंदी सेरवर्दी मुर्शिदनि जे रूहनि खे, या अल्लाह तूं सखियां सभिनी जे लाइ दुआ था घुरूं। इन समूरे नूर शाह भिट जे कब्रिस्तान में या अल्लाह जेके भी मैयत आराम में आहिनि, सुतल आहिनि, मोमिनीन वल मोमिनात, मुस्लिमीन वल मुस्लिमात, कंहिंजो अबो, कंहिंजी अमल, कंहिंजा भाइर भेनर, नंढा वॾा, अज़ीज़ो क़राब, रिश्तेदार, वेझा परा परेजा, सभिनी कब्रिस्तान में सभिनी मोमिननि ऐं मोमिनाणियुनि जे रूहनि खे ईसाले सवाब नसीब फरमा। या अल्लाह तुझी ज़ात, तुझी रहमत कुशादी आहे, तूं सखी आहे। रब असांजे हथनि खे ख़ाली न मोटा। इन दुआ में अछी दाढ़ीअ वारा भी वेठा आहिनि, मासूम ॿार भी वेठा आहिनि, नंढड़ा भी वेठा आहिनि। या अल्लाह अछी दाढ़ीअ वारे खां तोखे हया ईंदो आहे, उन्हनि जे सदके भला असांखे माफ़ फरमा। या अल्लाह क़ब्र जो अज़ाब ॾाढो ॾुखियो आहे, असांखे क़ब्र जे अज़ाब खां बचाईंजांइ। नांगनि जो घर आहे, जीतनि जो घर आहे, ऊंधे जो घर आहे। क़ब्र में असांखे क़ुरान जी रोशनी ॾिजांइ। या अल्लाह बेनमाज़िन खे नमाज़ी बणा, बे औलादनि खे साले औलाद नसीब फरमा। जेके जिन जे घर में न्याणियूं वेठल आहिनि, उन्हनि जा रिश्ता न थिया आहिनि, अल्लाह उन्हनि जो असबाब बणाए, उन्हनि जा रिश्ता आसान फरमा। या अल्लाह हिकिड़े सालार दोस्त अर्ज़ु कयो आहे, इन जो पुटु अब्दुल्ला नाले अगवा थियल आहे, गुम थियल आहे। या अल्लाह उनजी वापसी फरमा। इन्नहु अला रजीही लक़ादिर। रब जेका शइ गुम थी वञे, गायब थी वञे, उनखे तूं ई वापसि कंदो आहे। तोखे ई इल्म आहे। मिस्काल ज़र्रतिन फिस समावाति वल अर्ज़ि तकुन फी सख़रतिन औ फिस समावाति औ फिल अर्ज़ि फयाति बिहल्लाह इन्नल्लाह लतीफ़ुल ख़बीर। वारीअ जो ज़रो छो न हुजे, किथे आसमान में, किथे जबलनि में, ज़मीनुनि में, तूं चाहे त उहा मोटी ईंदी शइ। या अल्लाह उन मासूम जी जिन जा बच्चा गुम थी विया आहिनि, उन्हनि जी वापसी फरमाए। जेके भी अमड़िन खां बच्चा जुदा थी विया आहिनि, रब उन्हनि जी वापसी फरमा। जेके धाड़ेलनि जे चंबे में आहिनि या एजेंसियुनि जे चंबे में आहिनि, या अल्लाह पी मारे वापसि मोटाए। या अल्लाह असांजी माली हिफ़ाज़त फरमा, असांजी जानी हिफ़ाज़त फरमा। हर साल जीअं हज़रत साईं जो ही वॾो इज्तिमा सालियानो पंहिंजी बारगाह में मक़बूल फरमा। या अल्लाह इन इज्तिमा में असांजे दोस्त भाऊ अब्दुल रऊफ़ जे सोनो लाउड हलायो, अल्लाह इन जे लाउड खे जलसन में क़बूल फरमा। जिन इंतज़ामिया साईं जन सां ताउन कयो, अल्लाह उन्हनि जूं बि जाइज़ हाजतूं पूरियूं फरमा। जिन भी रब साईं ख़ैरात में हिस्सो गंढियो, या अल्लाह उन्हनि जे वॾड़नि खे चांवर जे हिक हिक दाणे जो सवाब नसीब फरमा। या अल्लाह ओ मुंहिंजा रब करीम, ही क़बूल जो टाइम आहे, तुंहिंजी रहमत आसमान ते लही आई आहे, असांजे हथनि खे ख़ाली न मोटाए। ओ मुंहिंजा अल्लाह असांजा अखियुनि जा गुनाह माफ़ फरमाए, असांजा हथनि जा गुनाह माफ़ फरमाए, असांजा पेरनि जा गुनाह माफ़ फरमाए। या अल्लाह असांजे जिस्म जे उज़वनि गुनाह जो लज़तूं वतियूं, रब तूं माफ़ न कंदे त ॿियो केरु कंदो। तुझे दर खां सवा ॿियो को दर ई न आहे, तुंहिंजी बाज खां सवा ॿी का बाज कोन्हे। या अल्लाह इन दुआ में कंहिंजी अखियुनि मां को ॻोड़ो वही आयो, उन जे सदके भला सभिनी खे माफ़ फरमा।
हिन मजमे में को अहिड़ो ख़ुदा जो वली भी वेठो हूंदो तहज्जुद गुज़ार उन जे सदके सॼे मजमे खे माफ़ फरमाए जेके क़ुरान ॿुधी हलिया विया उन्हनि जो बि क़बूल फरमाए जेके दुआ ताईं वेठा अलाह उन्हनि जो बि डबल सवाब क़बूल फरमाए या अल्लाह दुनिया छॾे वञो आख़िरी घड़ी हुजनि मौत कहिड़े हाल में बि अचे त असांखे कलमे सां नसीब फरमाए शहादत जे मौत सां शहादत जो कलमो नसीब फरमाए किंजा बच्चा अस्पताल में दाखिलन के घरन में मरीजन वनो नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा रब बीमारी तू ॾींदो आहे वइज़ा मरिस्त फहुव यशफीन वरी शफ़ा भी तू ॾींदो आहे कुल हुव लिल्लज़ीना आमनू हुदौ व शिफा सभिनी बीमारनि खे शफ़ा अता फरमाए केतरा जमाती वेठा आहिनि कंहिंजे जिस्म में दर्द वा तकलीफ़ आहे रब उन्हनि खे शफ़ा अता फरमाए जिन अमड़ियुनि न्याणियुनि औरतुनि बि साईं सां जलसे में तावन कयो अल्लाह उन्हनि औरतुनि जे सदके खे बि क़बूल फरमाए उन्हनि न्याणियुनि जूं अमड़ियुनि जूं बि जाइज़ हाजतूं पूरियूं फरमाए या अल्लाह असांखे जुआ जे मर्ज़ खां बचाए मुस्लमाननि खे ज़िना खां बचाए रोज़ानो क़ुरान शरीफ़ जी तिलावत सिपारो दौर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हुज़ूर जी सुन्नत ते हलाए या अल्लाह मूंखे ख़बर न आहे सीननि जा राज़ तू थो ॼाणे जेके जमाती वेठा आहिनि दिलि में कहिड़ी बि जाइज़ हाजत आहे रब उन्हनि जी पूरी फरमा क़ुरान पढ़दे पढ़दे असांजो मौत क़ुरान पढ़दे पढ़दे शहादत जे कलमे सां नसीब फरमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा अल्लाहुम्मा आनिस व शती फी क़ब्री अल्लाहुम्मा अरहमनी बिल कुरानिल अज़ीम वजअलहु ली इमामन व नूरन व हुदन व रहमा अल्लाहुम्मा ज़क्किरनी मिनहुमा नसीत व अल्लिमनी मिनहुमा जहिलत वर्ज़ुक़नी तिलावतहु आना अल-लैल व आना अन-नहार वजअलहु ली हुज्जतन या रब्बल आलमीन रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत आयुन वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा अरबी में दुआ जल्दी कबूल थी आमीन जो अल्लाहुम्मा ज़य्यिन अख़लाक़ना बिल कुरान व नज्जिना मिनन नार बिल कुरान व अदखिलना फिल जन्नति बिल कुरान अल्लाहुम्मा जअलिल कुरान लना फिद दुनिया क़रीना व फिल क़ब्रि मुनसा व अला सिरात नूरा व फिल जन्नति रफ़ीक़ा व मिनन नार सितरन व हिजाबा व इलल खैरात कुल्लिहा दलीला फक्तबना अला तमाम वर्ज़ुक़ना अदाअम बिल क़ल्बि वल लिसान व हुब्बिल खैर व सआदति वल बशारति मिनल ईमान व सल्लल्लाहु तआला अला रसूल खैर खल्क़िही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व अहफ़ादिही अजमईन सुम्मा अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद